वधंदी सिंध त वधंदी सिंध जे हवाले सां गवर्नमेंट गर्ल्स प्राइमरी स्कूल जे उस्तादनि ऐं शागिर्दनि पारां असिस्टेंट कमिश्नर दो डॉक्टर राफिया नाज़ ॼामड़ो, DEO मसूद अहमद सैतो, TEO मंसूरा बेगम ज़रदारी ऐं चेयरमैन टाउन कमेटी बांदी मरीना जमाली जी अॻवानी में रैली कढी वई, जेका शहर जे मुख़्तलिफ़ बाज़ारुनि खां थींदी प्रेस क्लब बांदी पहुती। उन मौक़े ते अॻवाननि ॻाल्हाईंदे चयो त जेसीं ताईं ॿार तालीम हासिल न कंदा सिंध तरक़ी नथी करे सघे। ॿारनि जे मुस्तक़बिल ऐं सिंध जी ख़ुशहाली तरक़ी लाइ वालिदीन खे घुर्जे त पंहिंजे ॿारनि खे सरकारी स्कूलनि में दाख़िल कराइनि ऐं खेनि तालीम हासिल कराइनि। वालिदीन खे घुर्जे त पुटनि सां गॾु न्याणियुनि खे बि तालीम ॾियारीनि। जेसीं ताईं न्याणियूं तालीम हासिल न कंदियूं ओसीं ताईं ख़ानदान तरक़ी न करे सघंदो। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची